नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद में ख़बर ॾींदा हलूं त फुल फ्राई या हाफ फ्राई इहो लफ़्ज़ जंहिं केतिरनि ई नौजवान खे मौत जे मुंहुं चाढ़े छॾियो आहे। अगर को नौजवान बची वियो त उन खे माज़ूर वारी ज़िंदगी गुज़ारणी पवे थी। जी हा, इहो हिकु दर्दनाक वाक़ियो आहे। 10 अप्रैल 2015 ते जुमे जी शाम जो 5 वॻे फतेह चौक हैदराबाद में पेश आयो, जिते होटल ते वेठल पढ़ियल लिखियल नौजवान दीपक राज खे सादन कपड़नि में एहलकार ईअं चई खंबियो त तूं शरीफ पवंर आई ऐं पोइ अखियुनि ते कारी पटी ॿधी कंहिं वीरान जॻह ते खणी वञी कंहिं हंध ते ॿिन्ही ॼंगनि ते ऐं ॿाहनि ते गोलियुनि जो वसकारो कयो, न बल्कि एतिरो इंसान जी बि तज़लील कई। दीपक राज जे ज़ख़्मनि खे बूटनि सां लताड़ींदा रहिया ऐं उन खां पोइ नौजवान खे मुअल सम्झी कंहिं अस्पताल में मुंतक़िल कयो वियो। डॉक्टरनि खे बि इहो चयो वियो त हिन जो नालो बदनाम ज़माना शरीफ पवंर आहे, बल्कि एतिरो डॉक्टरनि ते प्रेशर विधो वियो त दीपक राज खे इन नाले सां दाख़िल कयो वञे ऐं मुसलसल 3 ॾींहंनि ताईं दीपक राज खे घर वारनि सां मिलण न ॾिनो वियो। जॾहिं त इहा ख़बर मीडिया ते नशर थियूं ऐं सिविल सोसाइटी सरापा एहतजाज कयो, अहिड़े एहतजाज खां पोइ दीपक जे घर वारनि खे दीपक सां मिलण ॾिनो वियो। पहिरीं त मिलण ई न पिया ॾियनि त हिते को बि दीपक नाले माण्हू ई कोन्हे। तव्हां कंहिंखे पिया ॻोल्हियो? पुलिस माना बार बार उन्हनि खे ॿाहिरां ई माना रवानो करे पई छॾे। पर दोस्त माना विड़ी सिड़ी करे अंदरि घिड़ी आया। पोइ उन्हनि ॾिठो उते मीडिया वग़ैरह बि अची विया, माना ॿियो मुख़्तलिफ़ अख़बारूं अची वियूं। जेॾी महिल मीडिया ते मैटर आयो त दादरा खां वेरिफिकेशन कराई वई त वाकई दीपक आहे, शरीफ पवन आहे। इंतहाई करप्ट आहिनि। हिकिड़े SHO जी शोल्डर प्रोमोटेड SHO जंहिंजी एजुकेशन 8 दर्जे जी आहे, उन वटि करोड़ रुपयनि जी मिल्कियत आहे, उन जी फेयर इन्वेस्टिगेशन छो नथी थिए? हिकिड़ा अहिड़ा माण्हू हिकिड़नि शरीफ पढ़ियल गढ़ियल माण्हुनि खे खणी करे उनखे क्रिमिनल साबित था कनि, ताहयात माज़ूर बणाए था छॾनि। उन्हनि खे इहो सर्टिफिकेट किथां इशू थियो आहे जो अदालतनि खां मतबरा क़तल था कनि, एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग्स पाण ई रोडनि ते अदालतूं क़ाइमु कयो वेठा आहिनि। इन खां पोइ असल हक़ीक़त साम्हूं अची वई। पुलिस कंहिंजे चए ते हिन बेगुनाह शख़्स खे बग़ैर के सुञाणप जे इंसाफ़ जा समूरा लीका लताड़े पुलिस पारां पंहिंजी अदालत क़ाइमु कंदे नौजवान खे गोलियुनि जो काज बणाईंदे। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त नौजवान जो अॼु ॾींहुं ताईं सही इलाज न थी सघियो आहे, न वरी को इंसाफ़ मिली सघियो आहे। तक़रीबन 3 सालनि खां त मां अकेली सर्वाइव कयां पई, छाकाणि जॾहिं मुड़ुसु वही वेंदो आहे त तमामु घणो ॾुख बि थींदो आहे ऐं ॾाढियूं ॾुखियायूं बि पेश ईंदियूं आहिनि। त हिकिड़ो वरी ॿार बि हुजे, वरी मुड़ुस जी बि इहा कंडीशन थी वञे त माण्हू ॾुखियो सर्वाइव करे सघंदो आहे। पर जॾहिं मूं हुनजी इहा कंडीशन ॾिठी ऐं ॿार जे बारे में सोचियमि त मां चयो हाणे मूंखे ज़िंदगी सिर्फ़ु इन्हनि जे लाइ ई गुज़ारणी आहे ऐं तकलीफ़नि खे फेस करिणो आहे। औरत आहियां, औरत सभिनि खां वधीक मज़बूत हूंदी आहे। मां पंहिंजे पाण खे मज़बूत कयमि ऐं आहिस्ते आहिस्ते जॾहिं इंसान खे वधीक ॾुख मिलंदा आहिनि त उहो मज़बूत थींदो वेंदो आहे। सिंध गवर्नमेंट जेको आहे सो पंहिंजी ज़िम्मेदारी सम्झे ऐं हिन जे लाइ कुझु कनि त जीअं असांजी ज़िंदगी वरी ॿीहर पहिरीं वांगुरु असां सुकून सां गुज़ारे सघूं। हा, इहा ॻाल्हि आहे त दीपक पहिरीं जहिड़ो त नथो थी सघे, पर एतिरो थी सघे थो त पंहिंजे पेरनि ते हली सघे ऐं असांजे लाइ असां फैमिली मेंबर्स आहियूं जेके उहे ख़ुशि रही सघूं। जॾहिं त हिन जी फैमिली सां को हमदर्द या हॾॾोखी बणियल, पर दीपक जी विनी ऐं पुट इंसाफ़ जी उम्मीद अखियुनि में खणी वेठा आहिनि। दीपक कुमार हैदराबाद के रिहायशी हैं, जिनको पुलिस ने तशद्दुद करके उनकी दोनों टांगे ज़ाया कर दी हैं। उनकी फैमिली भी यहाँ पे मौजूद है आज। उनके लिए दुआ की अपील, उनकी सेहत के लिए अपील और उनके इलाज के लिए गवर्नमेंट से रिक्वेस्ट है कि काइंडली उनके लिए कुछ किया जाए। कुछ ॾींहं पहिरीं सोशल मीडिया ते इहे ॻाल्हियूं हलनि पियूं त दीपक पंहिंजी मोहबत जो अंत आणे छॾियो ऐं पंहिंजी सुनीता खे अलविदा कयो आहे। पंहिंजे हथनि सां बयानु लिखियो आहे त सुनीता पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो पाण करे ऐं मुंहिंजो इन खां लातालुकी आहे। सुनीता मुस्लिम थी, जंहिंजो इस्लामी नालो सोनिया रखियो वियो आहे, जंहिं रमज़ अली सां शादी कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।